अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो डॉक्टर ज़ोएब आहे। अॼु असां हिन टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं जेके वर्स्ट फूड आहिनि, जेके माण्हू अमूमन पंहिंजी ॾींहुं स्टार्ट कंदा आहिनि सुबुह जे टाइम ते। उहे कहिड़ा कहिड़ा खाधा आहिनि जेके हाई इन कार्बोहाइड्रेट्स हूंदा आहिनि, लो इन प्रोटीन्स हूंदा आहिनि ऐं हाई इन फैट्स हूंदा आहिनि। असां अहिड़ा खाधा जेके हाई इन कार्बोहाइड्रेट्स जीअं आलू वग़ैरह थी विया, सुबुह अक्सर असां नाश्तो वग़ैरह कंदा आहियूं आलू सां, या त असां पराठा ऑयली पराठा घुराईंदा आहियूं या हलवा पूड़ी वग़ैरह घुराईंदा आहियूं। इहे काफ़ी अनहाइजीनिक हूंदा आहिनि ऐं हाई इन कार्बोहाइड्रेट्स हुजण जे करे असांजो लबलबो 40 मिनटनि खां बाद इंसुलिन वग़ैरह रिलीज़ कंदो आहे, जंहिंसां छा थींदो आहे, जेको ब्लड फ्लो तव्हांजे ब्रेन खे पियो खपे उहो सॼो मादे वारी तरफ़ ईंदो आहे ऐं तव्हां खां थिंकिंग ऐं फोकस ऐं कंसंट्रेशन, या त तव्हां ड्राउज़ वग़ैरह फील कंदो। हिकिड़ो नंढिड़ो ॿार आहे, तव्हां हुनखे सुबुह सां ई नाश्ते में आलू वग़ैरह खारायो था त स्कूल में या त ड्राउज़ ईंदो या त फोकस वग़ैरह न करे सघंदो। ॿिया जेके खाधा जेके हाई इन फैट्स थी विया, काफ़ी अहिड़ा बि माण्हू हूंदा आहिनि जेके सुबुह जे टाइम ते या त हुन सां मखण वग़ैरह सां नाश्तो वग़ैरह कंदा आहिनि, तव्हांखे इहो बि न करणु खपे। ऐं हुन खां अलावा कैफ़ीन या निकोटीन प्रोडक्ट्स अमूमन कामन आहे। नाश्ते में असां चांहि वग़ैरह यूज़ वग़ैरह कंदा आहियूं, तव्हांखे चांहि वग़ैरह बि इस्तेमालु न करणु खपे। उहो शायदि ब्लड शुगर में स्पाइक्स आणींदी आहे, काफ़ी यकदमि शुगर अप थींदी आहे। अच्छा दोस्तों, के माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके नाश्तो ई न कंदा आहिनि, ऐं अहिड़ा बि माण्हू हूंदा आहिनि जेके नाश्ते में रुगो पापे ऐं चांहि सां पंहिंजे ॾींहं जी शुरूआति कंदा आहिनि। अगेन वेरी अनहाइजीनिक वे टू स्टार्ट योर डे विथ। हुन खां बहितर आहे तव्हां ऑमलेट वग़ैरह वठो ऐं हेल्दी वे सां तव्हां पंहिंजो नाश्तो वग़ैरह कयो। कणकारी मानी ऐं ऑमलेट इज़ द बेस्ट थिंग टू स्टार्ट विद योर डे।